अस्सलाम दोस्तों, बल में मेहरान स्टूडियो में हमारे बहुत सारे लोग सब खातब है। अज असांजे स्टूडियो में मौजूद हैं साईं नज़ीर गुलानी मेमण साहब, जो सिंध जा तमाम नायाब सुगड़ हैं, सिंध सुगड़ तंजीम जा भी उहदेदार हैं मटियारी जा। अज असां साईं का समझ शायरी ॿुधंदासीं। नज़ीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं असांखे छा था ॿुधायो? मुझे ज़्यादा तो सिंध जो ॾुख आहे गम जो कुझु सेफ पजे ज़िंदगीअ जो। बिल्कुल जे धरती जो खाऊं था ऐं धरतीअ खे गर्मियूं अथसि। बिल्कुल इरशाद इरशाद। साईं को सिंध खां ॿाहिरां पराए मुल्क पराए देश में रहे तो को सिंधी ॾिसे तो उन खां पंहिंजे सिंध जूं ख़बरूं थो पुछे, जेके पाण कासिद बि चऊं कुझु बि चऊं। कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार कीअं हा, ॾुख ॾाढी जिनजो से संघार कीअं हा। भला मुझे थर जे थाकनि ते वारियूं ॾिठी के, कतन पटनि ते पोहारियूं ॾिठी के, ठलामत मथनि ते उञारियूं ॾिठी के, सितम ॾेह वारनि खां ॾुखारियूं ॾिठी के, नुमान नज़र सां उहे नारियूं ॾिठी के, चालीहे माल मांगनि ते मारियूं ॾिठी के, कोयल वांगुरु तुंहिंजा ते कुकार कीअं हा, कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। भला बादल जी भिजनि ते कया दौर हूंदा, पूंजाणनि जो पटनि ते वरिया ढोर हूंदा, वारतनि वथाणनि ते चरिया गोर हूंदा, कारूं झर जे कर ते चलिया मोर हूंदा, ख़ुशीअ मां खाओड़ी थिया ज़ोर हूंदा, उन्हनि ताकुनि ते हलिया डोर हूंदा, ॾिसी तो ॾुथियड़ा थिया घोर हूंदा, तिल चौरनि में चाहत जा चमकार कीअं हा, कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। वाह 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 वाह। भला मुझे ज़िंदगीअ खे कंजा ॿारा ॾिठा के, सिधा सह सुहिणा उहे चारा ॾिठा के, भला बाग कंजा नज़ारा ॾिठा के, मारोड़नि जे मथनि ते खारा ॾिठा के, वाहिरनि जा दिलि ते लामारा ॾिठा के, वॾेरा पे वेंदे उभारा ॾिठा के, वेठा वात फाड़ियो ते भुतारा कीअं हा, कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। छीड़े हजूं के कचूं चेट हा, मिसकिन बचन जा बुखिया पेट हा, मजदूरनि जे पुठियुनि ते लॻल नेट हा, भला उन बेगम खे सोना सेट हा, बेवा औरत खे हथ ते मेट हा, नंगे सिर बालिक ते जूझार कीअं हा, कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। ॾिठी सिंधियूं के मिसिन मर्द मायूं, विसाला ॿार कच्छ ते पुठनि ते बिखायूं, चेटे मथ मथे ते कीअं ते आयूं, चढ़ियूं चाढ़ी कंदा लथियूं कीअं लाहियूं, वीझारनि जूं वारनि ते ॾिठी के ॾुहायूं, वेलनि जा बितिन ते वफ़कार कीअं हा, कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार कीअं हा, ॾुख ॾाढी जिनजो से संघार कीअं हा। भला मुझे सिंधी खे जेको ॾिसी के रस्मूं रवाज, कहिड़ियूं रहियूं कहिड़ियूं कीअं हो समाज, हो प्यार ते में कहिड़ो मिठाज, कीअं हा कंधनि ते करी वञा काज, शाही छननि ते वेठा कहिड़ा राज, कहिड़े वेल वेड़ी आंदी साम्राज, जो ॿोली सिंध मर्ज पुठियां पई पहाज, त नज़र कई नदी चए दवेदार कीअं हा, कर ख़बर कासिद मुंहिंजे देश जा धनार। वाह साईं वाह साईं वाह 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 वाह, तमाम बेहतरीन, तमाम ज़बरदस्त। को शोक सदन के जागे तो, को दर्द हीअं ते जागे तो, सारीत पुराणी जागे थी, तारीख़ पुराणी जागे थी, जिन अरमाननि खे लुक लॻी जा चाहत खे बंदूक लॻी, जिन अहसासनि खे फूक लॻी जा हाड़े में हुई हुक लॻी, सा मुद वेॾाणी जागे थी, तारीख़ पुराणी जागे थी, जिते बहरनि ते निबंध बधा के कूपन जाने, कंध बधा के सपननि जागे, संध बधा के फूलनि जा फंद बधा सा कली कुमारी जागे थी, तारीख़ पुराणी जागे थी, इस रीत पुराणी जागे थी, जिन ऊंचक धंधे तोक लगा के जिस्मन ते हा नोक लगा, जिते रसदन बंजी रोक लगा, जिते रत रंगन जा चौक लगा, सा सिंधड़ी रानी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, इस रीत पुरानी जागे थी, जिते गैरन जागे नोश ॾिठमि, उते रहत वरी मदहोश ॾिठमि, जिते चोर खे परदे पोश ॾिठमि, से फुलकनि ते ख़ामोश ॾिठमि, सा घर धनाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, जिस रीत पुरानी जागे थी, हिन सिंध मथे हाथ अल्लाह भरा होश जहिड़ा भला भरा, सिर कटा के गला भरा, जिते वीर ॾेई के वल्ला भरा, ता मत मियाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, जिस रीत पुरानी जागे थी, अॼु गुननि आधार ठाही, मदद जाके मार ठाही, अरबनि जा बि आर ठाही, पुठियां कंहिंजा पार ठाही, तॾाए लॾाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, जिस रीत पुरानी जागे थी, नज़ीर नातो खूब निभाबो, सिंधड़ीअ ख़ातिर कफन पाइबो, पेर न पोते कॾहिं हटाइबो, मेमण मारो मुंहुं न मटाइबो, ॾिसो गैरत गुलाणी जागे थी, तारीख़ पुराणी जागे थी, तारीख़ पुराणी जागे थी। वाह 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 नज़ीर साहब, तमाम बेहतरीन, तमाम ज़बरदस्त। यकीनन तव्हांजे शाइरीअ में सिंध जी तमाम हिकिड़ो पस मंज़र मौजूदु आहे, सिंध जे ॾुखनि जो, दर्दनि जो ऐं सिंध जे अज़ियतनि जो सॼो हिकिड़ो पस मंज़र तव्हांजी शाइरीअ में मौजूदु आहे।
ऐं सुगड़ यकीनन हुनजी पंहिंजी हिकिड़ी गड़त आहे ऐं मूं हिकिड़ी ॻाल्हि चवण में आहे सुगड़ काफ़ी अणपढ़ियल आहे जीअं मुंहिंजो बाबा साईं जेको माना अणपढ़ियल हो ऐं दौर जो बुझारत जो सींगार जो बाबा साईं वॾो ॼाणंदो वॾा वॾा तवील माना नज़म हूंदा ॿिया सुगड़ ॾिसूं था इहो हिकिड़ी मोहबत आहे अच्छा धरतीअ तां मोहबत आहे धरतीअ तां ही वाक़ियल आहे सुगड़ माना धरतीअ सां वाधियो पियो आहे उनजी को दुख सूर दुख दर्द कुझु करणा पन्ना उन्हनि जा अचणु वञणु उथणु विहणु उन्हनि सां उन्हनि जी अकाशी करे थो वाह वाह साईं पोइ हाणे असांखे छा था ॿुधायो हाणे तव्हांखे ॿुधायूं था साईं इहा धरती असांजी अहिड़ी आहे जंहिं बि हिकिड़ो दफ़ो सेव कयो उहो बार बार ईंदो इंसान त छा पर दुनिया जा पखी बि साल में हिकिड़ो भेरो हिते ज़रूरु ईंदा वाह वाह अॼु उन्हनि पखियुनि जो ज़िक्र थी वञे जेको सिंध जो सेव था कनि पोइ सुगड़ पंहिंजी शाइरी में ॿुधाईंदो वाह वाह ज़बरदस्त और सारा यार मुसतार मोहम्मद मीर मिठो महतार चोखा चङा चार यार पंज तन पाक जी यार मुदू सिंध में थियनि चार सभ खां बहितर आहे बहार अवल सारा यार सतार बाबा मुद बहार जी आई हलंदी थेड़ी सा वक़्त आई सब को थियो जाए बजाई मर्द रानू बेचो बार अवल सारा यार सतार वणंदड़ राहत वारियूं रातियूं बुलबुल बागन में कनि बातियूं लेलनि लगड़नि जूं सुर रातियूं तोतनि तितरनि जूं ॿुध तातियूं तर तर तारा कनि तव्हां अवल सारा यार सतार डोड़ू कर डाटा डोडा बलर कयो ॾिसो मन रोडा बावे जो वणनि खे लोडा अचो ते दिल सभई ओडा झिम झिम झुमन तारियूं तार अवल सराया रब सतार वाह वाह हंस हिमा हिजरा होड़ियूं बाटियूं पिड़ पखा बोलियूं गुगन गुलनि जूं सुन गोलियूं हर चिन सहरी ते जोड़ियूं चमड़नि चीहनि जी चिंगार अवल सराया रब सतार सिरनियूं सांभा सुखाब आड़ियूं बदकूं उलू काब तूर तनूर जो तजरो ताब कहिड़ी बात कजे तबाब सन तूं झिकिन जी झुंगार अवल सराया रब सतार पृथ्वी चिटियर ऐं बबिया बदकूं पाणी हर पपिया हुस्न चिकला चोकूं चिया हेड़ा हलन लेला लिया चंपो चंडोलन चौधार अवल सराया रब सतार कुदरत जा सभु आहिनि रंग हली ज़मानो इन ढंग जिते आबाद आहिनि कुल अंग उते रणनि था कॾहिं कंग अहिड़ी रीत हले संसार अवल सराया रब सतार दिल पर दुनिया अहिड़ी चाल ॾींहं वटे आहे अहिड़ी ॻाल्हि कॾहिं ख़ुशी कॾहिं बेहाल कॾहिं सेठ कॾहिं कंगा जाते घोट ॾींहं में घार अवल सराया रब सतार अहिड़ी रहांगी आहे दुनिया के साथी न निभाए दुनिया हमेशा उल्टी काहे दुनिया सबके ऋण में रुलाए दुनिया एक दुनिया जो ॾींहड़ा चार अवल साराया रब सतार मेमण मातम घुर्जे घारण नफ़्स पंहिंजो घुर्जे मारण ॿेड़ी पुराणी घुर्जे तारण कजे कलमे जी पचार अवल साराया रब सतार वाह 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 नज़ीर साहब तमामु बहितरीन दोस्तों तव्हां ॾिसो त अॼु असांजी नज़ीर साहिब असांखे मुख़्तसिर गॾिजाणी हुई यकीनन असांजी जेका अॻी महफ़िल हूंदी उन में हिकु न पर मुख़्तलिफ़ कुझु ॿिया दोस्त सुगड़ बि हूंदा जिन खां संदन जेका शाइरी ॿुधंदासीं ऐं उन्हनि जेको उनजी शाइरीअ में सिंध जे लाइ दर्द पोयल आहे सिंध जे मारवड़नि जे ॾुखनि जे तकलीफ़नि ऐं जन ज़ुल्मनि जबरनि जे जेके किसा बयानु थियल आहिनि हिकिड़ी शइ उहा ॿुधंदासीं ऐं ॿियो जेका पंथनि पाक जी साराह आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जिन जी जेका तारीफ़ आहे उनजी शान में तमामु घणा सुगड़ पंहिंजी शाइरी बयानु कनि था ऐं हम शरीफ़ बयानु कनि था अलाह जी साराह बयानु कनि था इंशाअल्लाह ताला नेक्स्ट जेको असांजो सेशन हूंदो उन में असां वटि वधीक सुगड़ जेके मौजूदु हूंदा ऐं उन्हनि खां असीं ॿुधंदासीं ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो प्रोग्राम असीं ॾिठ प्रोली सींगार ऐं जेको गुज़ारत जेको तव्हां सां शेयर कंदासीं तव्हां सभिनी जी महिरबानियूं ऐं हिन सॼे कारवां खे जेको तव्हां जी जेका मोहबत जी ज़रूरत आहे तव्हांजे जेको तवज जी ज़रूरत आहे तव्हां खां जेतिरो वधीक पुॼे तव्हां असांजो साथ ॾियो त जीअं असां सिंध जे तमामु ज़बानुनि में शाइरी कंदड़ शाइरनि खे प्रोमोट करे सघूं ऐं उन्हनि खे पज़ीराए ॾियूं